जनरल यहया ख़ान जी मार्शल जो दौर हो, जॾहिं सिंध में पहिरियों दफ़ो चइनि छोकिरनि खे वोटर लिस्टूं सिंधीअ में शाया करण जे मुतालबे ते बुख हड़ताल शुरू करण ते खेनि गिरफ़्तार करे मिलिट्री कोर्ट हैदराबाद पारां सज़ा ॾेई जेल रवानो कयो वियो। हिन मुल्क खे संदसि क़याम खां वठी सदाईं ॾंडे, धौंस, धांधली, जुगाड़, नज़रिये ज़रूरत ऐं हिकटीअ जी सोच तहत हलायो वियो आहे। पाकिस्तान जेको मुख़्तलिफ़ क़ौमनि जी बाहमी ऐं बराबरीअ जे बुनियाद ते गॾिजी हलण वारे फार्मूला तहत वजूद में आयो हो, पर पोइ हिन मुल्क जी अशराफिया खे सूबनि खे नाले मातर मिलियल आज़ादी बि भाव न पई। आख़िर 22 नवंबर 1954 ईस्वीअ ते वज़ीर आज़म मोहम्मद अली बोगरा सूबनि खे ख़त्म करे इंतज़ामी तौर मुल्क खे हलाइण लाइ 1 यूनिट जो ऐलान कयो, जेको 5 अक्टूबर 1955 ईस्वीअ ते गवर्नर जनरल इस्कंदर मिर्ज़ा बाज़ाब्ता तौर नाफ़िज़ करे छॾियो। सिंध असेंबलीअ जे चंद मेंबरनि खां सवाइ अक्सर मेंबरनि अहिड़े सिंध दुश्मन फ़ैसिले खे क़बूल कंदे 1 यूनिट जे हक़ में करारदाद पास करे छॾी। 1 यूनिट मणण वारे क़दम मुल्क जी अख़ुवत ऐं भाईचारे वारी फ़िज़ा खे शदीद मुतासिर कयो। ख़ासि तौर नंढनि सूबनि उन फ़ैसिले खे पंहिंजनि हक़नि जी तलफ़ी ऐं सलबी सम्झो। सिंध में 1 यूनिट ख़िलाफ़ नफ़रत तो हुई, पर का सगारी तहरीक न हली सघी हुई। 4 मार्च 1967 ईस्वीअ वारो सिंधी शागिर्दनि जो एहतजाज बज़ाहिर सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे वाइस चांसलर हसन अली अब्दुर्रहमान जी बहाली ऐं कमिश्नर हैदराबाद मसरूर अहसन खे हटाइण वास्ते हो, पर उन वाक़े दौरान थियल पुलिस तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि समूरी सिंध खे भड़काए छॾियो। उन वक़्तु हैदराबाद स्टूडेंट्स फेडरेशन जे प्लेटफार्म तां हलंदड़ उन जदोजहद जी अॻुवाणी यूसुफ लगारी, जाम साकी, यूसुफ तालपुर, मसूद नूरानी, एजाज़ कुरैशी, शकूर दाऊद पोटरो, मीर थेबो, कामिल राजपर, इक़बाल तरीन ऐं ॿिया करे रहिया हुआ। हीअ तहरीक एतिरी सगारी थी उभरी जो साईं GM सैयद, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मखतूम तालिब मौला, कामरेड हैदर बख्श जतोई, रसूल बख्श पलेजो ऐं ॿिया सियासी अॻुवाण बि हिन तहरीक जी हिमायत करण लॻा। शागिर्दनि जी उन तहरीक सिंध में 1 यूनिट ट्रोड़ो तहरीक खे सघारो बणायो। अॻिते हली 1970 ईस्वीअ धारे जॾहिं ज़मीननि जी नीलामी बंदि करियो ऐं वोटर लिस्टूं सिंधीअ में शाया करियो, तहरीक जो आगाज़ थियो ऐं गिरफ़्तारियूं पेश करण जो फ़ैसिलो थियो त 16 जुलाई 1970 ते 4 सिंधी छोकिरनि हैदराबाद में पंहिंजी गिरफ़्तारी पेश कई, जिन खे मिलिट्री कोर्ट सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल हैदराबाद ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेलनि ॾांहुं रवानो करे छॾियो। जिन छोकिरनि गिरफ़्तारी ॾिनी ऐं खेनि सज़ा मिली, उन्हनि जो मुख़्तसिर अहवाल हिन रीत आहे। अख्तर बलोच सिंध जे नाले वारे इनक़लाबी ऐं लोक फ़नकारा चीजी ज़रीना बलोच जी न्याणी हुई। अख्तर बलोच जॾहिं गिरफ़्तारी पेश कई ऐं यहया ख़ान जी मिलिट्री कोर्ट खेसि सज़ा ॿुधाई, उन वक़्तु संदसि उमिरि फ़क़ति 19 वरिया हुई। सिंध जी सियासी तारीख़ में जेल जी ज़िंदगीअ ते कंहिं औरत क़ैदियाणी जो पहिरियों मायानाज़ किताब क़ैदियाणी जी डायरी अख्तर बलोच लिखियो। बाद में 1972 ईस्वीअ में अख्तर बलोच जी शादी रसूल बख्श पलेजो साहब जे नंढे भाउ गुलाम कादिर पलेजो सां थी। सेनेटर ससी पलेजो अख्तर बलोच जी न्याणी आहे। रियाज़ मेमण खे मिलिट्री कोर्ट सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल पिशावर रवानो कयो। जेल मां आज़ाद थियण बाद अॻिते हली संदसि शादी मसूद नूरानीअ सां थी, जेको पिणु सिंध जे शागिर्द जदोजहद जी तारीख़ ऐं 4 मार्च वाक़िए जो हिकु वॾो नालो आहे। मसूद नूरानी सिंध जो एडवोकेट जनरल बि रही चुको आहे। रियाज़ मेमण ऐं मसूद नूरानीअ जी न्याणी जनाब अयाज़ लतीफ़ पलेजो जी शरीक हयात आहे। नसीम सिंधीअ जो असुल ख़ानदानी नालो नसीम बबर हो। हूअ जॾहिं जनरल यहया ख़ान जी मार्शल हुकूमत में गिरफ़्तार थी जेल वई त संदसि उमिरि 16 साल हुई। मिलिट्री कोर्ट खेसि 1 साल क़ैद जी सज़ा ॾिनी। हू हैदराबाद सेंट्रल जेल ऐं सखर सेंट्रल जेल में क़ैद रही। अॻिते हली संदसि शादी हिकु क़ौमी कारकुन यूसुफ ख़ासकेलीअ सां थी। अदी नसीम बबर नसीम सिंधीअ जे नाले सां ऐं संदसि वर यूसुफ ख़ासकेली पनाह जिगर ख़ासकेलीअ जे नाले सां शोहरत माणी। हूअ पहिरीं हीराबाद हैदराबाद में रहंदी हुई। शरीक हयात पनाह जिगर ख़ासकेली जी वफ़ात बाद संदसि तबियत नासाज़ रहण लॻी। पोइ हू अक्सर कराचीअ में पंहिंजे न्याणी कूंज ख़ासकेलीअ वटि रहंदी हुई। आख़िर 27 सेप्टेम्बर 2020 ईस्वीअ ते ही नामियारी क़ौमी सियासी कारकुन नसीम सिंधी लाॾाणो करे वई। गिरफ़्तारी ॾींदड़ छोकिरनि में चौथों नालो हुयो शमीम बहराणीअ जो। खेसि बि मिलिट्री कोर्ट सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल सखर रवानो कयो। उन गिरफ़्तारी ॾींदड़ चइनी छोकिरनि मां
चंद जी उन वक़्तु उमिरि 16 सालनि खां 22 सालनि दरमियान हुई। कंहिं बि छोकिरी पंहिंजी सज़ा जे ख़िलाफ़ का बि रहम जी अपील न कई ऐं सिंध जी न्याणियुनि जी बहादुरी वारी तारीख़ रक़म करे जेलनि मां निकितियूं। सुल्ताना वकासी पिणु उन जदोजहद जो हिसो रही। संदसि मुताबिक़ त मां अञा कॉलेज में दाख़िला वरिती हुई त कुझु महीननि खां पोइ 1 यूनिट जे ख़िलाफ़ जदोजहद जो आगाज़ कयो वियो। असीं शागिर्दाणियुनि बि बुख हड़ताल शुरू कई। रियाज़ महमूद बि मूंसां गॾु बुख हड़ताल कई। मां ऐं रियाज़ 72 कलाकनि जी बुख हड़ताल कई हुई। उन खां पोइ अख्तर बलोच मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल ते वेठी ऐं खेसि जेल मोकिलियो वियो। 1 यूनिट जे ख़िलाफ़ सालनि खां जदोजहद जारी हुई। सिंधियुनि जी क़ुर्बानियुनि जी हिकु तवील दास्तान आहे। हुन असांजी बुख हड़ताल खां पोइ हुन जदोजहद में तेज़ी अची वई। अख्तर बलोच जी जेल में वञण खां पोइ शागिर्दनि अदीबनि वॾे अंग में बुख हड़ताल कई। अदीबनि वॾो तारीख़ी जुलूस कढियो। हुन तारीख़ी जदोजहद जंहिंमें सभु सिंधी गॾु हुआ, आख़िर 1 यूनिट टुटो। उन्हनि तारीख़ी किरदारनि मां हिकु किरदारु नसीम बबर उर्फ़ नसीम सिंधी लाॾाणो करे वई, पर तारीख़ खेसि हमेशह यादि रखंदी।